दिलबर वो सामने ॾिसे थो अॼु हुन सां चालाकी करणी आहे हाणे इहो छा थो कयूं अचे पाड़ो सां काॾो न हाँ हाँ पर इनखे चवणो आहे त तूं इहो छेलो थो कयूं हा ठीकु आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं हेॾां वञ हाँ त मां हेॾे थो वञा ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कहिड़ा हाल आहिनि कहिड़ा खैर बाबा हे छेलो काॾे काथो थी ये तो के शेलो तो नजर आते पाडो आ बाबा पाडो शेलो ना है पाॾो मूंखे त छेलो थो नज़र अचे शेलो तो नजर आते हे हेडो आ हे पाडो आ शेलो आ बाबा मूंखे त छेलो थो नज़र अचे छो बाबा छाचो थी हे तो के नजर न थो अचे पाडो आ बाबा पाडो आ तू यार वञो गंबट में मुफ्त में इलाज थो थे अखियुनि जो ओॾे न थो वञे हे तो के पाडो नजर न थो अचे शेलो आ वड़े वाह यार वाह 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 जो तो वटि इंसाफ़ आ हे पाडो आ बाबा मां हाणे अञा वतियूं थो अचां पाडो आ हाणे हेॾे ॿियो नज़र बि को माण्हू कोन थो अचे न तूं बि नज़र फेराए हेॾे होॾे मां बि फेरायां ॾिसूं कोई माण्हू खे सॾु त कयूं अचे थो को माण्हू नज़र हा हा इहो बीठो आहे न हमरा सॾु करेसि ओ भाऊ ओए अरे बाबा हेॾे ता हिकिड़ो मिंट हेॾे ता ॾिस तोखे सॼी हाणे ख़बर पइजी वेंदी त हे पाडो आहे या शेलो आहे हीअं शेला थींदा आहिनि अस्सलाम वालेकुम छा ते नथा ठहो यार हे थो चवे त हे शेलो आहे हाणे तूं ॿुधाए त छा आहे इन जगह मूंखे घुरायो अथव हा बाबा तोखे इन लाइ घुरायो आहे यार ए सिद्धो तो शेलो आ अतो किडी से तो शेलो आ ॿुधाई हाणे हिनखे बि मां ॾिसिम त हे छेलो आहे काॾो यार शेलो आहे तव्हां भला मूंखे चरियो कंदव छा अॼु अरे भाऊ ये तो सब शेलो आ ॼमंदड़ ॿार नंढड़ो बि चवंदो शेलो आ हाणे भाई तूं ॿुधाए त इलाज मां पंहिंजो करायां या तूं कराईंदे हाणे गंबट में इस्पताल खुली पई थी मुफ़्त में इलाज थिए थो जे चवे त डॉक्टर जो नंबर बि ॾियां त वञी हुन सां मिलेसि चश्मो बि वठी ॾींदी ऐं इलाज बि तुंहिंजो अखियुनि जो कंदो शेलो ना है बाबा हे पाडो आ शेलो आ बा शेलो आ सिद्धो तो शेलो दादा आ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हमरा हाणे मां सम्झा तुंहिंजो कर्ज़ हूंदो उहो छेलो तोखे पाॾो करे ठोकेयो आहे हा यार वाकई हमरा हाणे त मुंहिंजो 50,000 कर्ज़ हुयो पर हुन मूंखे 50,000 में शेलो ॾिनो आहे वॾी ॻाल्हि आहे यार हा यार मुंहिंजा त हो दोस्त आहिनि पर उहे मूंसां कीअं ठगी कंदा यासीन ऐं हमज़ल बाबा या हमज़ल ऐं यासीन ठगी कंदा मूंसां मूंखे यार पाडो आहे बाबा यार छो मूंखे परेशान छो था कयो हे बाबा सिद्धो तो शेलो आ ॿियो हाणे ॿुधोई ईअं न भाऊ ॿियो मां त कॾो कखों वठी चवांसि थो बीठो हा यार वाकई तव्हां बि सच था चओ अॼु दोस्ती मुल्क में रही काथे आहे थी सघे थो हुननि मूंखे हे शेलो ॾिनो हुजे पाडो करे यार असां बि आहियूं त कुराड़ा पोइ हाणे थी सघे थो तव्हां सच आहियो भाऊ हे शेलो ई हूंदो हाणे ॿी ॻाल्हि ॿुध हे खपाइणो अथई जे खपाइणो थी त ॼाए थो हिन जा 3,000 3,000 छो मथो फिरियो अथई छा 3,000 में तोखे ॾियां 50,000 जो पाडो आहे बाबा मां 50 में काया आहियां न ॾींदुसि यार मां न ॾींदुसि छो ॿिया मूंखे परेशान कयो थी भाऊ 3,000 वॾा थिए 3,000 शेलो लहंदो आ छा 50,000 जी शइ मां तोखे 3,000 में ॾियां ए भाऊ दो जे 3,000 केर बि न ॾींदो पहिरियों मुल्ह थी अॻिते कोन खपंदी 3,000 में थी सघे पिया पाडो न हुजे ऐं हुजे वाकई शेलो 3,000 निकिरी पवंदा हा बाबा अच वठ तूं पंहिंजो पैसा ॾे मूंखे यार वका हा बाबा हे वठ हा बा हाणे पैसा ॾे मूंखे हाणे ॻाल्हि ॿुध 1000 ॾींदो मां 1000 रख रहिया थो बाक़ी 1000 इलाही भॻो त कोन थो वञा हाणे मां काई थो वञा पैसा तोखे मिली वेंदई 1000 ॾींदे 1000 रख रहे थो 1000 लाइ तूं भॻो कोन थो मूंखे बाबा पंहिंजा पैसा ॾे बाबा मूंखे पंहिंजा यार वियाल आहे काॾे लॻे थो इहे ॿई ठग हुया गॾियल हा ॿई लॻे ईअं थो पर हे विया काॾे अरे चई त मां 1000 ॾियां थो 1000 रख राए पियो 1000 लाइ भॻो नथो वञा विया काॾे खां उहो उन्हनि दोस्तनि वटि बीठो हो
कर्ज़ हो अॼु सुभाणे ॼना हे त ज़ालिम ठग हुया अलाए छा लॻे ईअं तो ॿई ठग हा हाणे छा थींदो इन खां त ॿिया उहे पंहिंजा दोस्त भला हा अॼु सुभाणे नेठि त ॼनि हा कर त हाणे मुंहिंजी मूरों शही कयूं हलिया विया हाणे छा थींदो हिननि खे काथे ॻोल्हिया मुंहिंजा वाक़फ़ बि न हुया ॿियो छा कया ही मूंखां कोन लभंदा हाणे यासीन ऐं हमज़ल खे ॿुधायां त बाबा हिन जो को पीछो कनि वञा थो हाणे ईअं कयां ॿियो कुझु न थींदो यार मां त तव्हां वटि पाॾो त काहे वियुसि वयुसि रस्ते में काहियूं पे मूंखे बि ज़रूरत त हुई तव्हां वटि बि काहे वियुसि लॻे थो त हू ॿई ठग हुया यार मूंखां ॿई पाॾो ठगे विया चयो मूंखे त हू छेलो आहे मां चयो पाॾो आहे यार पाॾो आहे हाँ इहो छा थो चई तोखे ठगे या तो जहिड़े माण्हू खे ठग यार ये को इंसाफ़ ई कोन्हे तो जहिड़े खे यार हे के असां परेशान थी विया तो जहिड़े माण्हूअ खे ठगिया वरी यार हिकिड़े विच वारे खे सॾु कयोसीं उन बि चयो त बाबा हे छेलो आहे पाॾो केरु थो चवे मां चवां पाॾो आहे हो चवनि छेलो आहे पोइ बाबा हो बि कायूं हलिया विया 3000 में खपाए छॾियुमि यार पर वॾी ॻाल्हि इहा ई आहे मूंखे त ज़रूरत हुई पैसनि जी पर हुन चयो 1000 ॼाए थो 1000 रख रहे 1000 लाइ चई मां भॻो कोन थो वञा पर हाणे त उहे मूंखे नज़र ई कोन था अचनि बाबा हाणे मां वञा काॾे ग़रीब माण्हू अरे भेण अचो यार तो जाच रहियो अचो हलो था काॾे वेंदा ॻोल्हींदासूं काॾे वेंदा हलो यार वारो कयो इहा त का मदद कयो मुंहिंजी अचो अचो अचो